दावा त सहाबा जे मोहब्बत जी घणा करे रहिया आहिनि, पर सहाबा किराम जे मोहब्बत जी दावा करण वारे वटे तव्हां कसवटी लॻाईंदो जॾहिं सहाबा जे ईमान जे मरकज़ ऐं महवर मदीने वारे घोट जी तारीफ़ कंदो, जेकॾहिं उन जी लहू लहू ठरी पए तव्हां पक ॼाणो सहाबा जे बि इहो ई मोहब्बत वारो आहे। पर सहाबा जे मोहब्बत जी दावा करे ऐं ताजदारे कायनात जी तारीफ़ शान महबूब जे मीलाद आकाए तो जहां जो कमाल बयान थे ऐं उनखे मुंह जती पवे, मुंह में कुर्क पैदा थे, सब वो सहाबा जी दावा मोहब्बत जी करे, पर यो दावा में कूड़ो वा। सही सही दावा उन जी आहे जंहिंजे दिल में मदीने वारे साईं जे मोहब्बत जो चिराग ॿरी रहियो आहे। वरी अहल बैत जी मोहब्बत ऐं उन जो शान दावा त घणा करे रहिया आहिनि, पर जेकॾहिं अहल बैत जी मोहब्बत उन्हनि जी पैरवी उन्हनि जी सही ताज़ीम जेकॾहिं दुनिया वारनि खे ॾिसणी आहे त हेॾे होॾे न हिन हक़ वारी जमायत अहले सुन्नत वटि ईंदा, इंशाअल्लाह उन्हनि खे मौलाए कायनात जी मोहब्बत में मिली वेंदी त मदीने वारे घोट जे पाक घराणे जी मोहब्बत में मिली वेंदी। मुसलमान भाइरों, ही महीनो मुबारक प्यारे महबूब जे यारे गार वफादार जान निसार हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु साईं जे विसाल वारो महीनो वा, दुनिया ता बुरके मटाइण वारो महीनो वा। तंहिंजे कर जंहिं महीने जी जंहिं हस्ती सां निस्बत हूंदी आहे इहा हक़ वारी जमायत उन महीने में ख़ासि करे उन जी तारीफ़ फज़ाइल जमायत खे बयान करे ॿुधाईंदा आहिनि। अल्लाह ऐं अल्लाह जे महबूब जी तारीफ़ त हर महफ़िल में थींदी आहे, पर ख़ासि करे ज़िक्र तज़किरो जंहिं महीने में त मुसलमान भाइरो को मञे चाहे न मञे, पर महबूब जे पूरी उम्मत में जेकॾहिं आला ऐं बाला शान आहे त महबूब जे यारे गार सोणे अबू बकर सिद्दीक जो शान। सोणे अबू बकर सिद्दीक जी बे इंतहा मोहब्बत मदीने वारे घोट सां आहे त ताजदारे कायनात जी वरी पूरी उम्मत में जेका सोणे अबू बकर सिद्दीक सां मोहब्बत आहे उहा कमाल मोहब्बत आहे। पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन सोणे अबू बकर सिद्दीक के मुखातिब थी करे पाण फरमायो, अंत साहिबी फिल गार व अंत साहिबी अलल हौज। पाण फरमायो अबू बकर तू मुस्तफा जो गार में भी साथी आ, पर हौजे कोसर ते तू अबू बकर साथी मुंहिंजो। दुनिया में त सोणो अबू बकर ताजदारे कायनात सां मक्के पाक में गॾु, मदीने तैयबा में गॾु, बदर में गॾु, उहद में गॾु, खंदक में गॾु, हर जाइ ते गॾु आहे, पर कुर्बान सोणे अबू बकर जे शान तां जो महबूब सां मज़ारे अनवर में बि गॾु आहे। असां तव्हां गुनाहगार गुनाह जा बार खणी करे मदीने तैयबा में वञूं उमरे शरीफ जे लाइ या बैतुल्लाह शरीफ जो हज करे महबूब जे
मदीने तैयबा में पूजी करे आकाए दो जहां जे गुंबदे खिजरा जा जलवा ॾिसी करे मस्जिद नबवी में नमाज़ूं पढ़ी रियाज़ुल जन्नत में नफल पढ़ी करे मोटऊं असां के सवे माण्हू मुबारकूं ॾियण सुभान अल्लाह दुआऊं घुराइण अचनि रकल में पढ़ण वारा जरा गौर कर असां तुंहिंजी निगाह गुंबद खिजरा ते पवे एतिरे शान वारा थी वञूं पर जेको महबूब जे आगोश में सुहिणो अबू बकर महबूब जे भाकुर में आ उन सुहिणे अबू बकर जो को मक़ाम ऐं शान सोने अबू बकर सिद्दीक आकाए दो जहां जे सहाबन अहल बैतन जी अल्लाह जे कुरान में भी तारीफ आ त मुस्तफा जे हदीस में भी तारीफ आहे सुभान अल्लाह जो सुभान अल्लाह अल्लाह ताला कुरान करीम 24 सिपारो फमन अज़ल वल्लज़ी जाअ बिस्सिद्क़ वसद्दक़ बिही उलाइका हुमुल मुत्तक़ून अल्लाह ताला फरमाए तो जै सच आंदो वरी जै सच जी तस्दीक कई उलाइका हुमुल मुत्तक़ून अल्लाह ताला फरमाए तो ये सभी मुत्तकी ये सभी परहेजगार सुभान अल्लाह जै सच आंदो वो सच केड़ो आ कहे आंदो कहे पेरो तस्दीक कई कुरान करीम जा तफसीर लिखन था हजरत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत मौलाए कायनात का रिवायत है त महबूब करीम ने फरमायो त यो सच यो चाहे अल्लाह जो कुरान ऐं रब करीम जी तौहीद आहे आंदी कया तो असांजे महबूब ताजदार कायनात मदीने वाले घोटा दिया ऐं उनजी पीरियों पीरियों अल्लाह जे कुरान जी ऐं अल्लाह करीम जे तौहीद जी तस्दीक करण वारी सोने अबू बकर सिद्दीक जी ज़ात आ सहाबा किराम जी ज़ात आ अल्लाह फरमाए तो जय मुस्तफा यो सचो आंदो जय अबू बकर जी तस्दीक कई जय महबूब जे सहाबा तस्दीक कई क़यामत ताईं ये सच वारा अल्लाह फरमाए तो मां रब जो वायदो आ मु रब जो फरमान है ये सभी परहेजगार ऐं मुत्तकी सुभान अल्लाह हजरत सैयदना इब्ने अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हुमा फरमाइन था तेनमा मुराद सोने अबू बकर सिद्दीक ऐं तमाम सहाबा किराम जी ज़ात मुराद आहे जन पीरियों पीरियों मुस्तफा करीम जे ज़ुबान मां रब जो कुरान ॿुधंदा विया अल्लाह जी तौहीद ॿुधंदा विया महबूब जी रिसालत ॿुधंदा विया वरी उन जी तस्दीक बि कंदा विया सुभान अल्लाह मुसलमान भाइरो केतरा सहाबा किराम आकाए दो जहां जे हुजूर में पेरियों आया महबूब खां मौजज़ो तलब कयूं त सोना तव्हां ते ईमान आणियूं था वो मौजज़ो ॾेखारियो पर सोने अबू बकर सिद्दीक जी ज़ात जीअं जीअं महबूबन करीमन पंहिंजे नुबुवत जो ऐलान फरमायो आहे तीअं तीअं बिना कंहिं मौजज़े दलील दलाइल जे